पंहिंजे आवाज़ अंदाज़ सेहरनि ऐं गेचनि ज़रिए माण्हुनि जी ख़ुशियुनि में लोक मौसीक़ी जा रंग रचाईंदड़ ठटे जूं लोक फ़नकाराऊं जिन खे आम तौर लंघियूं चयो वेंदो आहे उहे अॼुकल्ह कुसम परसी जी हालति में ज़िंदगी गुज़ारे रहियूं आहिनि। को वक़्तु हो जो ठटे में शादियुनि जूं ख़ुशियूं उन्हनि खां सवाइ अणपूरियूं महसूसु थींदियूं हुयूं। शादी जी हर रस्म ते पंहिंजे मुनफ़रद सेहरनि गेचनि ऐं मन लुभाईंदड़ रागनि वसीले चार चिंड लॻाईंदड़ ही लंघियूं अॼुकल्ह समाजी बेक़दरी जे वर चढ़ियल आहिनि। बाबा अॻे असांखे कमु शादियूं वादियूं ॾींदा हुआ पर हाणे असांखे शादियूं बि कोन था ॾियनि। असीं ग़रीब मिसकिन असीं केॾां वञूं। असांखे का मुहूर्त कान मिली आहे, न का शादी मिली आहे, न का मुराद मिली आहे। असीं छननि में फनकारनि माइनि जीजान में ॻाईंदा हुआसीं। सेर असांखे केरु कोन थो ॾिए, केरु न को मदद थो ॾिए, न को ॻाइण लाइ सॾु थो करे। ज़माने सां गॾु शादी काजनि जे बदिलजंदड़ अंदाज़नि तोड़े रीतुनि ऐं रस्मुनि हिननि फ़नकारनि खां संदन रोज़गार खसे वरितो आहे। पंहिंजे अंदर में दर्द जा अनेक दास्तान रखंदड़ हिननि फ़नकाराउनि खे हूंद समय सेहरा लाॾा ऐं गेच बरज़बान यादि आहिनि, पर ॻभे जी ॻोल्हा संदन ज़हननि तां उहे सुहिणा नक्श मिटाईंदी पई वञे। ये पेर लीला मखंड बटूड़े ये बाबल दी कुंवार गुमदे नूरे सुहागण मथा मेलिया सुहागण मथा मेलिया। ये पेर लीला मखंड बटूड़े ये बाबल दी कुंवार गुमदे नूरे सुहागण मथा मेलिया सुहागण मथा मेलिया। अनासर बस लुणा जके वनड़ो दे सोमरे वनड़ी जले रता बदड़ा मान ज्ञान डड़ी कुंवारे कोठे में पंदी सुहाग बाग माणींदी। डामण लठरियूं डामण लठरियूं सच कढोलड़े मरकड़ मुखड़ियूं डामण लठरियूं। विरसे तौर मिलियल हिन ख़ूबसूरत फ़न ऐं रोज़ीअ लाइ हिननि सोचियो हो त हू पंहिंजे ईंदड़ नसलनि ॾांहुं बि इहो फ़न मुंतक़िल कंदियूं, पर अॼु संदन उहो रायो तब्दील आहे। असांजे नस्ल खे बसि उहो ई असां जूं हालतूं ॾिसी नस्ल तवजो नथो ॾिए। चए थो तव्हांजी हीअ हालत आहे, तव्हीं हेर वेठियो इहो तव्हांजो क़दुरु न आहे, त पोइ बाक़ी असीं। इहो हाणे माज़ी जो फसानो आहे जो ठटे शहर जा माण्हू खेनि पंहिंजी शादियुनि में वॾे शान ऐं मान सां दावत ॾेई घुराईंदा हुआ ऐं शादी जी समूरी रस्मुनि में हू शामिलु हूंदियूं हुयूं। हर रस्म लाइ मख़सूस सेहरा ॻाए सोण ऐं साठ कंदियूं हुयूं। 7 ॾींहं हलंदियूं हुयूं, 8 ॾींहं हलंदियूं हुयूं, 9 ॾींहं हलंदियूं हुयूं। हा अहिड़ियूं सुठियूं रस्मूं, मोड़ हूंदी हुई, मेहंदी ईंदी हुई, सभु कुझु थींदी हुई। जेॾी महिल कुंवार खे गुल ढकाईंदा हुआ या घोट खे गुल ढकाईंदा त असीं इहो ई ॻाईंदा हुआसीं त सेरे बने लाल बनाला जुड़ी संदस जोड़ बना सेरे बन रेला ले जोड़ल सेरे बन रेला सेरे बने लाल बना अल्लाह जुड़ी संदस जोड़ बना सेरे बन रेला। पर जदीद दौर में जिते हिंदुस्तानी फिल्मुनि जे गाननि ऐं सिंधी फ़नकारनि जे कलामनि शादियुनि में सेहरनि ऐं गेचनि जी जाइ वरिती आहे, उते ख़ुशियुनि जा वखर विरहाईंदड़ ठटे जूं उहे लंघियूं या लोक फ़नकाराऊं फ़न जी दुनिया खां ॼण परे थींदियूं पयूं वञनि। शादियुनि में टेप डेग लॻा पिया, हर को डांस करे, जिते काज थिए पाण ई डांस करियो, काज पूरो करे छॾियो, असांखे घुराईंदी कोन। असांखे माना अहिड़ो ॻाइणु ॾियनि बि कोन था, न को फल था ॾियनि, न को असांजो पंहिंजो साज़ आहे पंहिंजो ॻाइनि। इन करे माना डेग चालू थी विया आहिनि, सीडियूं चालू थी वियूं आहिनि, उन्हनि में नचकारो ॿियो सभु आहे इंडिया जो,
असां सां इहा ई आहे। घर घर में मेंहदी, घर घर में पंहिंजा टेप खोलियो, जॾहिं छोकिरियूं जवानियूं भई नचनि, असीं ग़रीब वेठा ॾिसूं। पहिरीं हूंदी हुई शादियूं, वॼाईंदा हुआसीं त 5 रुपया खणी बचनि लाइ ईंदा हुआसीं। कंहिंजो मुड़ुसु मवाली, कंहिंजो मरी वियो, कंहिंजो कीअं, पोइ बच्चा किथां पारियूं। हाणे शादियूं अहिड़ियूं मिलनि कोन्हियूं जितां ॻायूं, सभु पंहिंजो ई नचण वारियूं निकिरियूं आहिनि। को किथे टेप में डांस, को किथे। असीं ईअं वेठा आहियूं। 7 ॾींहं अञा हूंदी हुई शादी त अञा कुझु ॻाईंदा हुआसीं त 5 रुपया बचनि लाइ खणी ईंदा हुआसीं। हाणे असांजी हालात पुछो ई न। सॾाइनि त तॾहिं बि असीं वेठा आहियूं। पोइ जॾहिं रड़ियूं दाऊं करियूं था, अम्मा हाणे जल्दी करियो, भला साठु सोण कुझु करियो। असीं बि ॾाढियाणियूं आहियूं। उहे छोकिरियूं जेके आहिनि से न हटो मासी तव्हीं छॾियो त असीं पहिरीं डांस करियूं। ठटे शहर में लंघियुनि जा 25 खां वधीक ख़ानदान आहिनि, जेकी करोड़नि जी साहबी वारे दौर खां पीढ़ियुनि ताईं ठटे जे अहम ऐं मख़सूस अमीर ख़ानदाननि जी शादियुनि मुरादियुनि जी तक़रीबुनि में गेच ॻाइण, नाच करण खां अलावा ॿियूं समूरियूं रस्मूं अदा कंदियूं पयूं अचनि। जीअं हिंदुनि में क्लासिस हुयूं, तीअं ठटे शहर में बि कुझु क्लासिस हुयूं। उनमें जेके ख़ासि तौर ते कुझु शहर में जेके शादियुनि ते अजामणियूं बि चइबो आहे उनखे, ऐं ॻाइण वारियूं बि चइबो आहे, उन्हनि ख़ानदाननि जे लाइ उहे मख़सूस हूंदियूं हुयूं। ऐं ॿियनि ख़ानदाननि जे लाइ वरी ॿियूं जेके ॻाइण वारियूं हूंदियूं। उहे ख़ानदान हुआ उकेली हूंदा हुआ, शिराज़ी हूंदा हुआ, आबदाणी, शाकराणी ऐं सब्ज़पोश ऐं ॿिया। ही उन्हनि जो रिश्तनि जा बि जेके हुयूं उहे बि ही तय कंदियूं हुयूं, हिननि जो थ्रू ई तय कंदो। छो त अॻु में हींअर त शादी त महीने में बि डिसीशन थी थो वञे ऐं ॻाल्हि बि करे सघिजे थी, पर उन वक़्तु उन ज़माने में कंहिंजे न्याणी जे रिश्ते जी ॻाल्हि करण बि लाइ बि हिमत खपंदी हुई। उन रिश्ते तय करण में बि प्रोसेस में डिसाइड थियण में 4-5 साल लॻी वेंदा हुआ। त उहो बि हिननि जे थ्रू थींदो, इहो सॼो प्रोसेस बि हिननि जे थ्रू थींदो। ऐं उहे ठटे जे हर जेको सो ख़ुशी जो जेको बि आहे लम्हो हूंदो, मौक़ो हूंदो, उन में चाहे अक़ीक़ो हुजे, तोर हुजनि या शादी हुजे या मंगणी हुजे, उन्हनि में हिननि खे अॼु ताईं बि घुरायो वेंदो ऐं इहे ॻाईंदियूं आहिनि। अॼु बि उन्हनि लंघियुनि जा केतिरा ई ख़ानदान ठटे जे काशीगर पाड़े, वींझर महले, मखदूम महले, इस्लामपुर पाड़े ऐं शाह मुबीन पाड़े में पंहिंजनि कखान ऐं कचनि घरनि में रिहाइश पज़ीर आहिनि, जिते तालीम, सिहत ऐं ज़िंदगी जी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। ठटे जे शहर में सवें सालनि खां इहो रवाजु पिणु रहियो आहे त शादी खां पोइ कुंवार जो नालो मटाए मुड़ुस जी मर्ज़ी सां रखियो वेंदो आहे, पर अॼुकल्ह अहिड़ो रुझान घणो ई घटिजी वियो आहे। शादी काजनि में पंहिंजे सुरनि ऐं आवाज़नि सां ख़ुशियुनि जा खज़ाना खोलींदड़ अक्सर लंघियुनि जा मर्द पिणु साॻी कित सां वागियल आहिनि ऐं शादियुनि में दोहल ऐं शरनायूं वॼाए पेट गुज़र कनि था। घोटे माउ खे मुबारकियूं ॾींदा हुआसीं, असीं त इहो ई ॻाईंदा हुआसीं। घोट जी अम्मा तोखे लख मुबारकियूं, घोट जी अम्मा तोखे लख मुबारकियूं, आसूं मेंदूं तुंहिंजियूं अल्लाह पुॼायूं, तुंहिंजियूं मौला पुॼायूं, आसूं मेंदूं तुंहिंजियूं अल्लाह पुॼायूं, तुंहिंजियूं मौला पुॼायूं। हाणे वरी घोट खे वठी पिया जेॾी महिल वञूं वापसि कुंवार घोट जे घर में, अला खटी आयो मूमल वठी आयो, अला खटी आयो मूमल वठी आयो, आयो आयो मुंहिंजो लैला डल खटी आयो, आयो आयो ओ सिर लाडल जे सोना सेरावे, ओ सिर जोड़ल जे सोना सेरावे, ओ लुंगीअ जोड़ बनायो खटी आयो। अॼु उहे लंघियूं जिते पंहिंजे हाल मां मायूस आहिनि, उते पंहिंजे ईंदड़ नसलनि लाइ पिणु फ़िक्रमंद आहिनि, छाकाणि त हिन फन खां सवाइ संदनि रोज़गार जो ॿियो को बि वसीलो न आहे। असांजे वॾी न असांखे आख़िर धंधा ऐं पोरियो ॿियो कोन असां कयो। असांजो सॼो ख़ानदान माना ख़ानदानी ॾाढियाणियूं हुयूं ॻाइण जो। त हाणे लाज़मी असांजे मथे ते आई आहे, जॾहिं असांजूं वॾियूं वॾियूं सभु वयूं, असांजे खां पोइ वरी असांजो औलाद, तंहिंखे बि त असांखे पालणो आहे न। माज़ी में शादी जूं तक़रीबूं 3 खां 10 ॾींहंनि ताईं जारी रहंदियूं हुयूं ऐं वनवाह खां वठी वलीमे ताईं
जंहिंखे ठटे जी मक़ामी ॿोली में कबीलो कोठियो वेंदो हो। हर तक़रीब लाइ अलॻि अलॻि ॻेच ॻाए ही लंघियूं घोर जी सूरत में पैसा कमाईंदियूं हुयूं। काफ़ी असांखे संग जे टेम ते बि घोरूं पवंदियूं हुयूं, वना जे टेम ते बि घोरूं इलाही मिलंदियूं हुयूं ऐं शादी जे लाउन जे टेम ते लाउन जी घोर अलॻि थींदी हुई, साट मेहंदी जी घोर अलॻि थींदी हुई, सभु कुझु असांखे मिलंदो। हेर जेको उहा ॻाल्हि ई कोन्हे को हाणे। हेर मतिलबु इहो आहे जो हेर न को ॾाढियाणियूं असांखे न को माण्हू सॾाइनि था, माण्हू पंहिंजे मुंहुं कैसेटनि ते रिकॉर्डिंगनि ते सभु पियो थिए। जॾहिं असीं लंघे था वञूं बाबा, असीं अवांजूं क़दीमी आहियूं ॾाढियाणियूं, असांजूं नानियूं ॾाॾियूं सभु इहो धंधो करे वयूं त तईं कुझु असांजो बि त क़दुरु करियो न। हेर इहो आहे बसि कैसेट लॻंदी, डांस छोकिरियूं कंदियूं, बसि शादी थी वेंदी। बाक़ी उहा अॻूणी का रस्म ई कान्हे, रस्मूं थीनि ई कोन थियूं, न असांखे को माना हेर सॾाए थो। उन्हनि जो को फिक्स न हूंदो आहे। जीअं पंहिंजा अॼुकल्ह आहे फ़नकार, उन्हनि अचण खां अॻु में पहिरीं तइ कंदा आहिनि त मूंखे एतिरो मुआवज़ो ॾिनो वेंदो। उन्हनि जो हक़ आहे, बिल्कुलु तइ करणु सुठी ॻाल्हि आहे अॻु में, पर हिननि सां अॼु ताईं बि इहो न आहे त तइ थियल। ही ईंदा आहिनि जेको उन्हनि जो नसीबु, जेका गौर उन्हनि खे मिलंदी आहे उन ते ई हे जेके से मुतमन रहंदियूं आहिनि। ठटे शहर जे मुख्य ख़ानदान लाइ लंघियुनि जा ख़ानदान महफ़ूज़ थियल हुआ, पर अॼु समाजी बेक़दरी जे वर चढ़ियल उन्हनि ख़ुशियुनि जी सफ़ीरनि जो को हाल पुछण वारो बि कोन आहे। खीराजिन में असां खां सवा लाउं जी रस्म असीं कंदा आहियूं, वना जी बि जेका रस्म थींदा सो असीं कंदा आहियूं। ऐं बाक़ी ॿिए पासे आम ख़ास जेके आहिनि आम वाड़ो त हुते वञिणो पए थो, अॻे कोन असांखे छॾींदा ई कोन हुआ, हाणे वञूं पिया। तारीख़ी शहर ठटे जी उन्हनि लंघियुनि जे घरनि में जिते दोहल जे ददकनि ऐं उन्हनि लोक फ़नकाराउनि जे सुरनि जा आलाप अॼु संदनि घरनि जी चुल्हियुनि वांगुरु उझामी विया आहिनि। असां सरकार खे चऊं था त भाई असां सां कुझु मदद करियो, असां बुखनि सां था मरूं, सभिनि खे मिलिया न, असांखे कुझु कोन मिलियो आहे। हाणे महिरबानी करे असांखे जा असांखे का ॾियो, जा असांखे एड्रेस लिखी पैसा लिखी ॾियो, या असांखां अहिड़ी का असांखे ॾियो ख़ैर ख़ैरियात का ॾियो त असांखे कुझु असांजो भरम भरे बचनि खे खारायूं। बचा विया बुखनि मरनि, छोकिरी मुंहिंजी उते बीमार पई आहे। सिंध जे सकाफ़त वारे खाते खे लोक मौसीक़ी जे उन्हनि मिटजंदड़ उहियाणनि ते बि पंहिंजी महर जी नज़र करणु घुरिजे त जीअं हिननि फ़नकाराउनि जो फ़न ऐं रोज़गार वरी पंहिंजो ओज माणे सघे।